अस्सलाम वालेकुम दा अब्दुल वहाब। वालेकुम सलाम भाऊ सलीम दादा उल्लाह। ही जेको अॼु मसइलो थियो आहे कुझु टाइम अॻु में असां खयों हुयोसीं त यूनियन काउंसिल में करप्शन पई थिए। जी भाऊ। उते एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जी पघार मां कटौती पई थिए, कंहिंजा 5,000 कंहिंजा 10,000। जी भाऊ। ऐं जंहिंजे लाइ चयो वियो हुयो त इलेक्शन जे हवाले सां असांखे ॾियणो आहे अमाउंट मथे, इन जे करे असां कटौती था कयूं। अॼु तव्हां पाण आया आहियो, कीअं आहियो, थोरो मूंखे ॿुधाए ॾियो भाऊ। इलेक्शन जे टाइम ते यूसी वारसन माशी जो चेयरमैन ज़मीर सोलंकी असां खां पैसा कटिया त 10,000 रुपया ॾियो, असां गाॾियूं वाॾियूं करायूं, असां 10,000 रुपया ॾिनासीं। असां वरी इन शइ खे रखियोसीं आदाब में ढक में रखियोसीं त बाबा हाणे ऑफिस जो कमु आहे, ओगाड़ा कहिड़ा थियूं, असां हिन सिलसिले खे हलायोसीं। उन पैसनि ॾियण खां पोइ ॼण हुनखे कंहिं शूट ॾेई छॾी, हुनखे कंहिंखे शइ तीली अची वई। उन जेको आहे ॿिए महीने में वरी असांखे ही सॻु सबूत मां खणी आयो आहियां। उन सॻ सबूत चेक आहे यूसी वारसिने जी, जीअं हुन पुराणी पघार करे कॉन्टीजेंसीअ में पैसा कढी थो वञे, 2-2.5 लख रुपया, 2.5 लख रुपया तक़रीबन कढे थो। 2,13,000 रुपया ही पघार हुन लिखी, उन में बि असांजा 11-12,000 रुपया हिन कटौती कई। 2 माण्हू 3 हुन वटि वीज़ा वारा आहिनि जेके ऑफिस ईंदा ई कोन्हनि, उन्हनि खां हे पैसा वठंदो आहे, कटौती कंदो आहे। यानी 2.25 लख रुपया हर महीने बजट मां 5 लखनि मां यूसी वारसिने माशीअ जे चेयरमैन खे बचंदा आहिनि। उन जे बावजूदि हू जेको आहे हाणे मुख़्तलिफ़ हरबास सां इस्तेमालु कंदो आयो आहे, जंहिंमें मां पंहिंजी हीअ स्टेटमेंट बि खणी आयो आहियां। उन स्टेटमेंट में मुंहिंजी हीअ 4-5 महीने जी स्टेटमेंट आहे, जंहिंमें पघार ॾिए थो त वरी उन में मूंखां 11,000, 10,000, 12,000 घुरे थो। 46,000 वरी मूंखे पघार ॾेई करे वरी मूंखे चयो अथई हाणे मां इहा तोखे ॾिनी आहे, तूं न तकड़ न कर त मां ॿियनि खां बि कटौती कयां। उन खां पोइ वरी जेको आहे हिन ईद जे ॾियारे वरी मूंखे जेको आहे 3 पटे वाला मोकिले, मूंखे हिरासां करे यर्गमाल करे मूंखां 10,000 रुपया वठी मुंहिंजी ईद हराम कई। उन जे बावजूदि जेको आहे मां हाणे इहा स्टेटमेंट बि तव्हां वटि खणी आयो आहियां। ऐं जेको आहे हीअ बिलनि जी कापियूं ही मां सिंध बैंक में जॾहिं जमा कराइण आहिनि त हिन जी कापी खणी आयुमि, जंहिं ते हू मूं ते सख़्तु नाराज़ थियो। अॼु वरी जेको आहे हुन वरी जेको आहे मस्ट्रोल ते जेको आहे मूंखां सही करण जो हक़ु खसे करे उहो मस्ट्रोल पंहिंजे कंट्रोल में रखियो। मां वरी सीड़जी वियुमि सेक्रेटरी खलील अहमद दॿड़े ॾे, त उन चयो त बाबा मां मजबूर आहियां चेयरमैन जे अॻियां। बाबा तूं चेयरमैन जे अॻियां मजबूर आहे, असां तुंहिंजा ज़ेर दस्त आहियूं, तूं सेक्रेटरी आहीं। चेयरमैन ज़मीर सोलंकी खे सम्झाए बाबा, मुलाज़िम खां सही न खसिबी आहे। चई असां डेज़ कटींदासीं त तुंहिंजे पघार में असां जीअं मर्ज़ी पए कंदासीं। मां मजबूर थी तव्हां साहब हिन वटि आला क़यादत वटि भाऊ एजाज़ लिगारीअ वटि अधी फरियाल खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त हिन ज़मीर माशी करप्ट जेको आहे चेयरमैन खां असांखे बचायो, असांजूं पघारूं बचायो, असांजे मथां रहम कयो ख़ुदा करण। हीअ मां सॻ सबूत सां आयो आहियां। अॻ में बि भाऊ सलीम अलाह हिन ते जेको आहे एक्शन खयो। हाणे मां हुनजो नियात थोराए थो आहियां, पंहिंजो पचड़ा बि नंढड़ा वठी आयो आहियां। मां एंजियोप्लास्टी आहियां, मां पंहिंजी दवाऊं मेडिसन इन मां खाईंदो आहियां, मूंखे का ॿी मिल्कियत प्रॉपर्टी कोन्हे। इन जे करे मां वसारनि ॾे बि वियो आहियां, उन जे मुंहिंजो को खड़ितल न निकितो आहे। इन जे करे मां साहब हिन वटि आयो आहियां। हाणे मां भाऊ एजाज़ लिगारीअ खे, अधी परियाल खे, गुलाम मुस्तफ़ा लिगारीअ खे, वस वारनि खे, शहर जे मोज़िज़ीन खे हथ ॿधी थो चवां त महिरबानी करे असांजे मथां रहम कयो, असांजे बचे जे मथां रहम कयो। हिन राशि चेयरमैन मां असांखे बचायो, असांजी पघारूं बचनि जूं बचायो। अब्दुल वहाब ही त बिल्कुलु मां सम्झी सघां थो, छो त काफ़ी इन जे बारे में मूंखे डिटेल हुई। मूंखे हिकु शइ हिकु सवाल जो जवाबु ॾियो त जॾहिं मां निशानदेही कई हुई त उन वक़्तु मुंहिंजो कंहिं बि साथ छो न ॾिनो? अदा असां मजबूर हुयासीं। चेयरमैन जेको आहे असांखे चए पियो त तव्हां ज़ेर दस्त आहियो। चेयरमैन ज़मीर सोलंकी, बाबा तव्हांखे हलणो आहे, मूंखे हलणो, सिस्टम खे हलाइणो आहे, तव्हां सिस्टम सां गॾिजो, मूंखे पैसा ॾियो। जंहिंमें इक़बाल सूमरे माना जेको आहे पंहिंजो पुराणो सेक्रेटरी आहे, उन चयो त बाबा हीउ असांजो सिस्टम आहे, उन सां हल, न त तूं हली न सघंदे, तूं असांखे पैसा हाणे 7,000 ॾे। मां मजबूर थी वियुमि, मूंखे हिरासां था कनि, मां मजबूर थी उनखे 7,000 उनजे हथारां ॾिना। हींअर जेको आहे पुराणो असांजो पटे वालो आहे जेको हलियो, उनजे हथरां तूं ॾिना, कंहिंखे ॾिना? उनजे हथियार पंहिंजे सेक्रेटरी खलील अहमद दॿड़े खे ॾिना। उन खां पोइ वरी कुझु ॾींहं मां जेको आहे आदाब थियो, ठापुर थी वई। वरी अॼु जेको आहे हिननि मस्ट्रोल खसे करे मूंखे हिरासां करे त हाणे तूं मजबूर आहे, असांजे मुठीअ में आहे, असां तोखे न छॾींदासीं, डेज़ तुंहिंजा कटींदासीं, तुंहिंजूं पघारूं कटींदासीं। इन करे मां तव्हां वटि हाज़िर थियो आहियां। 2.5 लखनि जी करप्शन, 2 लखनि जी करप्शन होॾां पई थिए, वीज़ा ते 2 वियल, प्लस में तव्हांजी हिकु हिकु ई पघार 10,000 12,000 कटौती पई थिए, माना लॻभॻि इहे 3 लख 3.5 लख
अमाउंट आहे अमाउंट ईअं आहे आहे, बचत आहे हिनखे जी भाऊ छा हिन खां कोई पुछण वारो कान्हे भाऊ बेवस आहियूं असांखे त माना जेको आहे तव्हां त बेवस आहियो हायर अथॉरिटीज़ हूंदा हिननि खां कोई पुछा का शक कन उनखे बसि भाङे भाई वारा हिसो पती मिलंदा साईं- चुप करे वेठा आहिनि साईं को सिस्टम त आहे केरु त जेको आहे हिननि जी पुठ भराई करे थो जो असां मुलाज़िमनि जी ॿुधी नथी वञे असां मुलाज़िम गवर्नमेंट एम्प्लॉई आहियूं असांजो राइट आहे पघार जॾहिं उन्हनि खे बचत न थिए त असांखे यर्गमाल कनि हुननि वटि बचत बि आहे उन खां पोइ सर्टिफिकेटनि जी आमदनी आहे जेके बैंक में हिननि खे अकाउंट में जेको आहे जमा करिणो आहे अॻ में असांजो असिस्टेंट डायरेक्टर हूंदो असिस्टेंट डायरेक्टर खां अथॉरिटी खसे करे चेयरमैन आया हिननि जेको आहे हुते उन्हनि मां बिरयानियूं उन्हनि मां बोतलूं उन्हनि मां उहो पंहिंजा अख़राजात सभु कनि था जेकी बचत थिए थी उहो पंहिंजो यूटिलाइज़ कनि था उन खां पोइ जेको हर मुलाज़िम उते बेवस थी वियो आहे इन जे करे असां मजबूर थी दाई थिया आहियूं साईं हाणे असांजे पाणी जेको आहे पुल खां मथे टपी वियो आहे इन करे तव्हां वटि दाई थी आया आहियूं ऐं आख़िरी सवाल तव्हां खां कंदुसि त छा था सम्झो ही यूनियन काउंसिल वारिस ॾिनो माशी जो रुगो मसइलो आहे ओवरऑल सिधो सभिनी में इहो थिए थी ये यूसी वारसने में तमामु घणो मसइलो आहे हू चाहे त असांजो जेको चेयरमैन आहे ज़मीर सोलंकी अॻे टेन्योर में बि हीउ आयो हो जंहिंमें हिन मूंखे ईद उल उज़हा ते 27,000 पघार मां 10,000 रुपया बैंक में उछलिया जंहिंमें मां हुन खां बिल वठी करे बैंक जे अॻियां एहतजाज कयो 16 अख़बारनि में बि आयो पोइ हीउ जेको मसइलो हुयो त उहो ताहिर जेको आहे चेयरमैन जेको आहे गांगरे साहिबु हल कयो जंहिं मूंखे 10,000 ॿिया वठी न चई बाबा 5,000 हिननि खे छॾ मजबूर थी असां हिन सिस्टम सां हलिया आहियूं हींअर पाणी पुल खां मथे हलियो आहे असांखे घुटा ॾिना असांजो तकलीफ़ूं ॾिनियूं थी वञनि असां मजबूर थी साहिबु हिन वटि आया आहियूं ख़ुदा करणु असांजो तदारक कयो वॾी महिरबानी